रसूल पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जुमे में एक घड़ी अहिड़ी आहे जेकॾहिं को मुसलमान उन वक़्तु अल्लाह ताला खां कुझु घुरंदो त अल्लाह ताला उनखे ज़रूर इनायत फरमाईंदो। उहा घड़ी मुख़्तसर आहे। इरशाद फरमाइनि था आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जुमे जे ॾींहुं जंहिं घड़ी जी ख़्वाहिश कई वेंदी आहे उनखे असर खां यानी चितेरी खां सिज लहण ताईं ॻोल्हियो। सदरु शरिया बदरु तरीक़ा मुफ्ती मोहम्मद अमजद अली आज़मी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, दुआ जी क़बूलियत जी घड़ियुनि जे बारे में ॿ कौल कवी यानी मज़बूत आहिनि। नंबर 1, इमाम जे ख़ुतबे लाइ वेहण खां नमाज ख़त्म थियण ताईं, ऐं नंबर 2, जुमे जी पोईं यानी आख़िरी घड़ी। हज़रत सैयदतुना खातून जन्नत दीदी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो मामूल हो, पंहिंजी ख़ातिमा हज़रत फिज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे इरशाद फरमाईंदियूं हुयूं त जॾहिं जुमे जे ॾींहुं सिज लहण जो वक़्तु थिए त मूंखे ज़रूर इतला कंदियूं कयो। पोइ अम्मा साइण खे जॾहिं इतला कई वेंदी हुई उन घड़ी जे बारे में, अम्मा खातून जन्नत दीदी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन वक़्तु दुआ जे लाइ पंहिंजा हथ खणंदियूं हुयूं। अल्हम्दुलिल्लाह रमज़ानुल मुबारक में जुमे जे ॾींहुं इफ्तार जे वक़्तु 10 लख गुनाहगारनि जी बख़्शिश थींदी आहे। ऐं ख़ुशकिस्मती सां माशाअल्लाह हफ़्तावार इज्तिमा दावत इस्लामी जो रमज़ानुल मुबारक में जुमे जे ॾींहुं असर खां पोइ थींदो आहे। ऐं सभिनी इस्लामी भाउरनि खे गुज़ारिश कंदसि त ज़रूर दावत इस्लामी जे हफ़्तावार सुन्नतुनि भरे इज्तिमा फैज़ान मदीना में शिरकत फरमाए उन घड़ी खे हासिल कयो जेका दुआ जी क़बूलियत जो सबब आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।